अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अहमद खटराणी। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। ब्यूरो चीफ सिंध जहांगीर अबड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ घोटकीअ भरिसां ॻोठ हबीबुल्ला चाचड़ में चाचड़ बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़े दौरान क़तल थी वियल अली मोहम्मद चाचड़ जे वारसनि घुर्बल मुख्य जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरो कंदे चयो त 2 हफ़्ता पहिरियां मामूली ॻाल्हि तां पंहिंजे बिरादरीअ जे बाअसरनि हमलो करे नौजवान अली मोहम्मद चाचड़ खे क़तल कयो हो, जंहिंजो केस 7 जवाबदारनि मथां दाख़िल कयो वियो आहे। घुर्बल जवाबदार असांखे केस तां हथ खणण लाइ दबाव विझी रहिया आहिनि, ॿी सूरत में मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सखर, SP खोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो था करियूं त मामले जो नोटिस वठी क़तल केस में घुर्बल मुख्य जवाबदारनि अली अनवर चाचड़, मौलाडनू ऐं अब्दुल रहमान चाचड़ खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। ख़बरुनि जी दुनिया।